हेलो एवरीवन। अज असां सिखंदासीं विकीमीडिया कॉमन्स ते फाइल कीअं अपलोड कजे। कोई भी वीडियो फाइल इमेज जो असांखे अपलोड करणो है फ्री लाइसेंस तो कीअं अपलोड कजे। उन लाइ असांखे जो है विकीमीडिया कॉमन्स की वेबसाइट जेका है URL उन ते अचणो पवंदो। तव्हां पंहिंजे मोबाइल ब्राउज़र या लैपटॉप डेस्कटॉप के ब्राउज़र वेब ब्राउज़र में उन URL लिखंदा, जो मां तव्हांखे ज़ूम करे शो करायां थो। उहो लिखणो है, हे उनजो URL है विकीमीडिया कॉमन्स जो। ठीक, मथे जो तव्हांखे नज़र अचे पियो हे सिलेक्ट कयां थो हिनखे हींअर। हे सिलेक्ट थी वियो। इहो URL है जो तव्हांखे लिखणो है पंहिंजे ब्राउज़र में विकीमीडिया कॉमन्स जो URL। इहो लिखी करे तव्हां पेज ते आया, ही तव्हांखे पेज शो थिए पियो। ये जेका ऑल टू ऑल इंस्ट्रक्शंस असांखे अचनि पियूं, सॼो पेज असांखे सिंधी में नज़र अचे पियो। इन करे त असां हिनखे इंग्लिश तां सिंधी में असां हिनखे पेज खे ट्रांसलेट कयो आहे। तव्हां चाहियो था त तव्हांजो जेको आहे पेज शो थिए अंग्रेज़ी में या उर्दू में, कंहिं ॿी लैंग्वेज में, त उहो बि तमामु सिंपल आहे। हिकिड़ी ॻाल्हि जेका मां चवणु विसरी वियो मूंखां, उहो इहो त जेको आहे वेबसाइट ते विकीमीडिया कॉमन्स जी वेबसाइट ते अचण खां पोइ तव्हांखे फाइल अपलोड करण खां पहिरीं जेको आहे तव्हांखे लॉगिन थियणो पवंदो। लॉगिन थियण लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो? आउं त ऑलरेडी लॉगिन आहियां ऐं हिते जेको आहे ख़ारिज थियो बटण जेको आहे मतिलबु लॉग आउट थियो। इन ते क्लिक करण खां पोइ जॾहिं असां ईंदासीं त हिकिड़ो नओं पेज ईंदो, साॻियो इहो ई पेज ईंदो, पर उते ख़ारिज थियो बटण जी जॻह ते ईंदो दाख़िल थियो, मतिलबु लॉगिन थियो। उन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। जस्ट क्लिक करण खां पोइ हिकिड़ो पेज ईंदो जिते तव्हां पंहिंजो यूज़र नेम वापराईंदड़ नालो गुझो लफ़्ज़ पासवर्ड ॾेई ऐं हिकिड़ो बटन लॉगिन थियो उते क्लिक कंदा त पोइ इहे ई पेज तव्हांखे विकीमीडिया कॉमन्स जो पेज ते ईंदा। उन खां पोइ तव्हांखे फाइल अपलोड करण लाइ हिकिड़ो बटण अपलोड विज़र्ड आहे, उन ते तव्हांखे क्लिक करिणो पवंदो। हिते तव्हांखे शो करायां थो ज़ूम करे त तव्हांखे किथे फाइल उहो जेको आहे बटन नज़र ईंदो न। राइट साइड ते तव्हां ॾिसो था मुक्तसुफ़ो वेलकम नियातिबा पार्टिसिपेट बटन हिकिड़ो नज़र अचे पियो तव्हांखे। पार्टिसिपेट बटन जे भरिसां फाइल चाढ़ियो बटन। ठीकु, हिनखे ज़ूम आउट कयां थो ऐं ही राइट साइड ते तव्हांखे नज़र ईंदो ऐं हिन फाइल चाढ़ियो बटन जेको आहे इन ते क्लिक कंदो तव्हांखे अपलोड विज़र्ड जो हिकिड़ो पेज खुली ईंदो। इंस्ट्रक्शन्स ईंदियूं, इंस्ट्रक्शन्स अची वियूं। ऐं जेको आहे इंस्ट्रक्शन्स खां पोइ आख़िर में लास्ट में ईंदा त तव्हांखे अॻियों हिकिड़ो नीरो बटन तव्हांखे नज़र अचे पियो। अॻियों इहो हिकिड़ो मतिलबु कंटिन्यू, इन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ नए पेज ते तव्हां आया त ऐं हिते तव्हांखे सिलेक्ट मीडिया फाइल्स टू शेयर इहो हिकिड़ो बटन आहे। इन ते तव्हां क्लिक करो। तव्हां पंहिंजे लैपटॉप या मोबाइल फ़ोन जी जेका गैलरी आहे उन मां तव्हांखे उहो फाइल सिलेक्ट करिणो आहे। ठीकु, असां सिलेक्ट कयूं था कोई बि फाइल जेको असांखे अपलोड करिणो आहे। ऐं जेको फाइल अपलोड करणु थो चाहियां मां हिन ते क्लिक कयो आहे ऐं उहो फाइल अपलोड थियणु शुरू थी वियो। कुझु सेकेंड वठंदो अपलोड थियण में। ऐं इहो आहे त हिते तव्हां मल्टीपल फाइल बि अपलोड करे सघो था। उन लाइ तव्हांखे एड मोर फाइल्स ते बटन आहे, इन ते क्लिक कंदो साॻे वे सां तव्हांखे पंहिंजी लोकल गैलरी में खणी ईंदो। तव्हां फाइल तव्हांखे हिन तरीक़े सां, जीअं मां तव्हांखे फाइल असां सिलेक्ट कयो आहे अहिड़े तरीक़े सां उहो सिलेक्ट करे ईंदो। उहो बि ईअं अपलोड थींदो, कुझु सेकेंड्स वठंदो अपलोड थियण में। थोरो असां इंतज़ारु कयूं था। बिल हिते इहो आहे त तव्हांखे इंस्ट्रक्शन्स अगरि ॿी कंहिं लैंग्वेज में पढ़णियूं आहिनि उहो बि तव्हांखे हिते जेको सिंधी लिखियलु आहे हिते तव्हांखे क्लिक करे ऐं तव्हांखे हिकिड़ो मेन्यू खुली ईंदो। उते तव्हांखे मुख़्तलिफ़ ॿोलियूं लैंग्वेजिस नज़र ईंदियूं। तव्हां इंग्लिश आहे का बि इंग्लिश ते तव्हां क्लिक कंदा त तव्हांखे पेज इंग्लिश इंस्ट्रक्शन इंग्लिश में शो थींदियूं। फ़िलहालु आउं अहिड़ो कुझु नथो कयां, मूंखे सिंधी में इंस्ट्रक्शन्स खपनि, सो मां उहो ई नई पेज ते रहां थो। अपलोड फाइल थी वियो आहे, तव्हां ॾिसी सघो था ही फाइल अपलोड सक्सेसफुल, ऑल अपलोड्स वर सक्सेसफुल, इहो मैसेज तव्हांखे शो अची वियो आहे। ऐं ही फाइल जो नालो रिमूव हेठां बटण आहे। इनकेस तव्हां को ग़लति फाइल जेको तव्हां नथा चाहियो त अपलोड कयां उहो थी वियो आहे त तव्हां हिन रिमूव बटन ते क्लिक करे उनखे रिमूव करे सघो था। साॻी तरह सां एड फाइल्स ते बटन ते क्लिक करे उहो फाइल जेको अपलोड कनि था चाहियो उन खे क्लिक
सिलेक्ट करे ईंदा, उहो अपलोड इन ई तरीक़े सां थी वेंदो। उन खां पोइ नेक्स्ट स्टेप त असांखे हलिणो आहे जारी कंटिन्यू, नीरो बटन तव्हांखे नज़र अचे पियो, इन ते असां क्लिक कयोसीं, नए पेज ते आयो, हिते असांखे कुझु परमिशन्स घुरे थो, लाइसेंस, त असां फ्री लाइसेंस था त हिनखे अपलोड कयूं, जीअं असांजो पंहिंजो जेको आहे इहो वर्क असांजो पंहिंजो आहे, फाइल असां पंहिंजे कैमरा सां पाण हिनखे कैप्चर कयो आहे, त उनखे लाइसेंसकारी ॾींदासीं। This site require you to provide copyright information for this file work, and ठीक है, हिते ॿ रेडियो बटन नज़र अचनि पिया, दिस फाइल इज़ माई ओन वर्क एंड दिस फाइल इज़ नॉट माई ओन वर्क, ठीकु, ऐं जेकॾहिं तव्हां इहो पंहिंजो फाइल आहे, तव्हां पंहिंजी कैमरा सां इनखे शूट कयो आहे, त तव्हां इहो बटन रेडियो बटन ते क्लिक कंदा। वधीक इंस्ट्रक्शंस तव्हां खां जेको आहे लाइसेंसकारी जेको आहे परमिशन्स घुरे थो, ऐं तव्हां हुनखे जारी कंदो त हीअ जेको आहे मां कॉपीराइट होल्डर आहे, मुंहिंजो नालो जेको तव्हां अपलोड कंदा त हिते तव्हांजो नालो ईंदो, हिते मुंहिंजो नालो लिखियलु आहे, जोगी असद आहे, जोगी असद द कॉपीराइट होल्डर ऑफ दिस वर्क irrevocably grant anyone the right to use this work under Creative Commons Attribution Share Alike 4.0 लाइसेंस। ही लीगल कोड आहे, इहो तव्हां पढ़ी सघो था, इन जा लाइसेंसकारी जा छा आहे, कहिड़ा लाइसेंस आहिनि, ठीकु आहे। असां हिनखे जेको आहे ग्रांट परमिशन ग्रांट कयूं आहिनि, ऐं उन खां पोइ नेक्स्ट स्टेप जेको अॻियों बटण आहे नीरो, तव्हांखे इन ते क्लिक करिणो आहे। अची असांखे फाइल जी डिस्क्रिप्शन ॾियणी आहे, हिते असांखे डिस्क्राइब फाइल, हिते तव्हां ॾिसो था फाइल असांजो अपलोड थी वियो आहे, ऐं इमेज जो टाइटल असांखे ॾियणो आहे, हिते कुझु इंस्टीट्यूट ऐं 2019 अहिड़ो कुझु जेको आहे फाइल जो नालो आहे, इहो असां फाइल जो नालो रीनेम कयूं था जंहिंखे असांखे, छो त हीअ असां फाइल अपलोड कयो किथां जो, हीअ आहे बद्दीन में बेनज़ीर भुट्टो पार्क, शायदि अहिड़ो ई को नालो आहे उन जो, हीअ जेको फाइल आहे, ठीकु आहे, हिनखे असां उहो लिखूं था, नालो ॾियूं था, पार्क बद्दीन पार्क, आई थिंक इहो ई जेको आहे इहो ई फाइल जो नालो आहे, बेनज़ीर भुट्टो पार्क जो नालो आहे, कुझु बि पार्क जो नालो आहे, मूंखे एग्ज़ैक्टली यादि न पियो अचे, पर कोई बि हिनखे फाइल जो नालो ॾियूं था। ठीक, बाद में रीनेम करे सघूं था। बद्दीन पार्क इहो असां फाइल जो नालो ॾिनो असां हिनखे, ठीकु आहे। उन खां पोइ डिस्क्रिप्शन असांखे ॾियणी आहे, सिंधी मुंहिंजी सिलेक्ट थियल आहे हिते, हीअ जेको आहे, हिते तव्हां का बि लैंग्वेज ॿी बि सिलेक्ट करे सघो था, उन में तव्हां जेको आहे हिन जी डिस्क्रिप्शन ॾेई सघो था। फ़िलहाल हीअ सिंधी सिलेक्ट थियल आहे, त उन हेठां हिकिड़ो बटण आहे, बॉक्स आहे, बॉक्स ते असां जेको आहे क्लिक कंदासीं, उते असांखे हिनजी सिंधी में डिस्क्रिप्शन ॾियणी आहे, सिंधी सिलेक्ट करे पंहिंजी कीबोर्ड तां बद्दीन, ही तंहिंमें बाद में तव्हां हिनखे डिस्क्रिप्शन चेंज बि करे सघो था, एक्ज़ैक्टली जेको हुनजो नालो हुजे, बद्दीन पार्क, ठीकु। ऐं हिते ॿी कंहिं ॿोली में तव्हां हिनखे जेको आहे डिस्क्रिप्शन ॾियनि था, चओ इंग्लिश बाय डिफ़ॉल्ट थी ईंदो, इंग्लिश हे अची वियो, अगरि इंग्लिश में असां हिनखे डिस्क्रिप्शन ॾियूं था अंग्रेज़ी, ऐं हीअ जेको बटण आहे हेठि बॉक्स आहे, हिन ते असां क्लिक कयोसीं, इंग्लिश सिलेक्ट करे, ऐं असां हिनखे इंग्लिश डिस्क्रिप्शन ॾियूं था, बद्दीन पार्क। ऐं तव्हां चाहियो था त कंहिं उर्दू लैंग्वेज या ॿी कंहिं ॿोली में बि असां हिन जी डिस्क्रिप्शन ॾियूं, त एड ए डिस्क्रिप्शन इन अदर लैंग्वेज प्लस जो बटण हिन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ साॻियो ई अहिड़ो हिकिड़ो तव्हांखे जेको आहे मेन्यू खुलंदो, अल्जेरियन अरबिक हिकिड़ो बटण, इन ते जेको आहे ड्रॉप डाउन बटण ते क्लिक कंदा, ऐं हेठि तव्हांखे जेको आहे हे मेन्यू खुली ईंदो, कंहिं ॿोली में कंहिं ॿोली लाइ ॻोल्हियो, इन ते तव्हांखे उर्दू या का बि लैंग्वेज तव्हां हिते टाइप करे सघो था, उर्दू, ठीकु, ऐं हे अची वियो, ठीकु, हे उर्दू अची वियो, हुनखे असां सिलेक्ट कयोसीं, ऐं असांजो जेको आहे डिस्क्रिप्शन, हाणे असांखे बॉक्स अची वियो जेको असांखे उर्दू में डिस्क्रिप्शन घुरे थो, असां उर्दू में लिखंदासीं, उर्दू जी डिस्क्रिप्शन बद्दीन
बदीन पार्क राइट। अच्छा, टे डिस्क्रिप्शन असां ॾिनियूं आहिनि हिन फाइल जूं। पहिरीं त असांजो डिस्क्राइब में हिनखे असांजो फाइल जो नेम ॾिनोसीं, टाइटल ॾिनोसीं, फाइल जो टाइटल बदीन पार्क। उन खां पोइ डिस्क्रिप्शन सिंधी में असां लिखीसीं, डिस्क्रिप्शन असां इंग्लिश में लिखीसीं, ऐं उर्दू में असां डिस्क्रिप्शन उन जी वज़ाहत लिखीसीं। उन खां पोइ इहो आहे त हिन फाइल कॾहिं तव्हां ई जेको आहे कैप्चर कयो आहे पंहिंजो, या कॾहिं हिनखे तव्हां एडिट कयो आहे कुझु बि XYZ, त उन जी डेट ॾियणी आहे। डेट ॾियण लाइ पेंसिल जो बटण आहे, उन ते क्लिक कयोसि। हिते तव्हांखे डेट, का बि डेट वग़ैरह जेका डेट उहा हुजे उहा तव्हां ॾियो। न त पोइ तव्हां टाइप करे सघो था, न त इन केस तव्हां हितां अचे पेंसिल बटन जे भरिसां, मां ॿीहर शो करायां थो, हीउ पेंसिल जो बटण, उन जे भरिसां ॿियो बटण आहे शायदि रेडियो टाइप, या ठीकु आहे, हिन बटण ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ इहे तव्हांखे कैलेंडर शो थींदो, जंहिंमें असांखे मां अॼु जो इहो फ़ोटो इमेज जेको आहे कैप्चर कयो आहे, त उन अॼु जी डेट उहा सिलेक्ट करणी आहे, का बि डेट सिलेक्ट कयो। ठीकु, ऐं कल्ह जी डेट थी वई, त मूंखे ॿीहर अचिणो आहे हिन ते, अॼु जी डेट उहा मूं सिलेक्ट कई। हिते तव्हां ॾिसो, जुमो 4 जनवरी 2019, इहा डेट असांजी सिलेक्ट थी वई। ठीकु, हाणे तक़रीबन असांजो फाइल ओके आहे न, असां हिनखे अपलोड करे सघूं था। अपलोड त थी वियो आहे, पर पब्लिश करे सघूं था हिनखे। ऐं पब्लिश करण खां पहिरीं एड कैटेगरीज़ ऑप्शनल आहे, इहो तव्हां ॾियो था त वेल एंड गुड, नथा ॾियो त को मसइलो न आहे, हिनखे पब्लिश करे छॾियो। बाद में बि हिन जी जेको आहे कैटेगरी तव्हां या ॿियो को यूज़र हिनखे कैटेगरीज़ शामिलु करे सघे थो, पर आउं चाहियां थो त हिनखे कैटेगरी मां हिते ॾियां, ऑप्शनल आहे, हिनखे मां इस्तेमालु यूज़ कयां थो, हिन कैटेगरी थो ॾियां। कैटेगरी जो नालो लिखिणो आहे असांखे, हिते असां टाइप कंदासीं बदीन ते कुझु जेके ऑलरेडी कैटेगरीज़ ठहियलूं हूंदियूं उहे असांखे लोड थी आयूं। बदीन डिस्ट्रिक्ट मैथ्स आहे। अच्छा, बदीन डिस्ट्रिक्ट, हिनखे मां क्लिक कयो, तव्हां हिते ॾिसो त हीअ जेका बदीन डिस्ट्रिक्ट कैटेगरी हिन में शामिलु थी वई आहे। ऐं पब्लिश बटन ते क्लिक कयो, या अञा चओ था त पार्क वारी कैटेगरी बि हिन में शामिलु कयूं। पार्क्स मथे हिकिड़ो तव्हांखे शो थिए थो, ऑलरेडी जेके कैटेगरीज़ आहिनि। पार्क्स इन लंडन आहे, पार्क्स इन सिंध, ॾिसो कैटेगरी आहे ठहियल। पार्क्स इन सिंध कैटेगरी न आहे, इन करे ॻाढ़नि बटणनि में असांखे, या पाकिस्तान कयूंसि, पाकिस्तान अचे, कैटेगरी ॾिसो अचे थी, न आहे कैटेगरी, अचे ई कैटेगरी, हिते ॾिसो पार्क्स इन पाकिस्तान, हिते असां टाइप कयोसीं कैटेगरी जो नालो पार्क्स इन पाकिस्तान, इहा कैटेगरी ठहियल आहे, त उते हेठि असांखे शो थी रही आहे बदीन डिस्ट्रिक्ट जे हेठां। ठीकु आहे, उनखे असांखे क्लिक करिणो आहे, ऐं हीअ असांजी कैटेगरी पार्क्स इन पाकिस्तान बि शामिलु थी वई। कैटेगराइज़ेशन जो मतिलबु इहो आहे त असां उनखे दर्जाबंदी कयूं, उन सां फाइल ईज़ीली एक्सेसिबल हूंदो आहे। ऐं असांजो तक़रीबन फाइल रेडी आहे। सो हाणे असांखे हिनखे पब्लिश करिणो आहे, छापिणो आहे विकीमीडिया कॉमन्स ते। पब्लिश बटन, नीरे बटन ते असां क्लिक कयोसीं, असांजो फाइल अपलोड थी वियो। ठीकु, हे तव्हां ॾिसी सघो, थैंक्स फॉर अपलोड, यू कैन नाउ यूज़ दीज फाइल्स ऑन विकीज़ और लिंक टू देम ऑन वेब। ठीकु आहे, ही URL आहे जेको हिन फाइल खे असां अपलोड त करे छॾियो फ्री लाइसेंस त हाणे हिनखे यूज़ करिणो आहे। यूज़ कीअं करिणो आहे, असां कंहिं बि वेबसाइट ते, कंहिं बि न्यूज़पेपर जी वेबसाइट XYZ, तव्हां ब्लॉग ते हिनखे अपलोड करे सघो था, कंहिं या पंहिंजो जेको आहे विकीपीडिया जो अंग्रेज़ी उर्दू विकीपीडिया जो आर्टिकल आहे, बदीन जो पार्क आहे या बदीन शहर जो आर्टिकल आहे, उन में हीअ जेको आहे URL तव्हांखे कॉपी करिणो आहे। तव्हांखे नज़र फाइल बदीन पार्क थम्स इहो, ऐं हीअ हिन जो जेको आहे टू यूज़ दिस विकी, हा इहो जेको कॉपी करे मथियो, इहो कॉपी करे सिलेक्ट थी वियो, इहो कॉपी करे एज़ टू एज़ उहो असांखे
कंहिं बि जेको आहे आर्टिकल में विझिणो आहे जे तव्हांखे इहो फाइल तव्हांखे पंहिंजे ब्लॉग या वेबसाइट ते अपलोड उन में रखिणो आहे। इन जो कॉपी URL कयो तव्हां ही उनजो लिंक to link it to it in a HTML copy this URL सी ही हिन जो URL आहे, इहो कॉपी करे तव्हां हुनखे उते रखी सघो था। ठीकु आहे। मथियों फ़िलहालु कंहिं असां चाहियूं था त कंहिं विकीपीडिया जो आर्टिकल जेको आहे उन में असां हिन फाइल खे बि रखूं त ही मथियों ऐं इहो कॉपी कंदासीं। हे नथो थिए फ़िलहालु। ठीकु आहे। हिते आहे त वधीक अपलोड मोर फाइल बि करे सघो था। बहरहाल फाइल ते असां हलूं था। वेल सो असांजो जेको आहे वाईफाई जा सिग्नल हली विया आहिनि ऐं लाइट हली वञण जे करे सो असांजो नेट कनेक्शन ड्रॉप थी वियो आहे ऐं असां फ़िलहालु इनखे हिते रोकियूं था। अहिड़े तरीक़े सां तव्हां फाइल अपलोड करे सघो था। आई होप इहे तव्हांखे वीडियो ट्यूटोरियल वीडियो सम्झ में अची वेंदो। अहिड़े तरीक़े सां तव्हां फाइल अपलोड करे सघो था विकीमीडिया कॉमन्स ते। ऐं वधीक अहिड़े कंहिं वीडियो ट्यूटोरियल में नेक्स्ट टाइम अहिड़ो को वीडियो ठाहींदासीं, वधीक तव्हांखे इन बाबति सिखिया ॾींदासीं। ऐं पंहिंजी फीडबैक कमेंट्स में लिखिजो तव्हांखे सम्झ में आयो या ऐं तव्हां केतिरो क़दुरु हिन मां फ़ाइदो वरितो वीडियो मां, ज़रूरु असांखे आगाह कजो पंहिंजी फीडबैक सां। थैंक यू सो मच।